ठटो मां सां ख़बर शेयर कंदा हलूं। लखियों रुपयनि जी बजट ऐं बल्दियाती फंडनि जी मौजूदगी बावजूदि मकली टाउन में सफ़ाई सुथराई जो निज़ाम इंतिहाई ख़राब हुजण सबबि शहर जा मुख़्तलिफ़ इलाक़ा गंदगीअ जे ढेरनि ऐं सीवरेज जे गंदे पाणी जे तलाउनि में तब्दील थी विया आहिनि, जंहिं करे मकली वासी मुख़्तलिफ़ वबाई ऐं चमड़ी जी बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। मकली टाउन जे हैदरी चौक, शाह लतीफ़ कॉलोनी, वार्ड नंबर 7, नारेजा ॻोठ, मकली वर्कशॉप, मकली बुखारी ॻोठ, रसूल बख्श ब्रोही, ख़ासकेली विलेज, दर्स विलेज समेत भरपासे जे पहाड़नि ऐं ॻोठनि में हंध हंध कचरे जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त सिवरेज जो गंदो पाणी रोडनि, घिटियुनि ऐं रिहायशी इलाक़नि में बीहण सबबि तलाउनि जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। रवासनि जो चवणु आहे त सफ़ाई ऐं सिवरेज जे मसइलनि जे हल लाइ हर साल वॾे बजट रखण बावजूदि अमली तौर ते सूरतहाल में का बि बहितरी नज़र नथी अचे। गंदे पाणी ऐं कचरे सबबि बदबू पखिड़जण सां गॾु मच्छरनि ऐं मक्खियुनि जे आज़ार में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंसां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे पखिड़जण जो ख़दशो वधी वियो आहे। शहरनि इल्ज़ाम हयो आहे त मकली टाउन तोड़े ज़िले ठटे में बल्दियाती फंडनि जी मुनासिब इस्तेमाल ऐं सफ़ाई जे निज़ाम ते मुअसर निगरानी न थियण सबबि अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। संदनि चवणु आहे त चूंडियल नुमाइंदा ऐं काउंसलर अवामी मसइलनि जे हल बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। मकली वासियुनि सिंध जे गवर्नर ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मकली टाउन में सफ़ाई, सिवरेज ऐं सिहत जी सूरतहाल जो फौरी नोटिस वठी बल्दियाती फंडनि जे इस्तेमाल जी जांच कराई वञे ऐं शहर मां कचरो ख़तमु कराए गंदे पाणी जे नेकाल जो मुस्तक़िल बंदोबस्तु कयो वञे। शहरनि वधीक चयो त बल्दियाती इदारनि जी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ मकली टाउन ऐं ज़िले ठटे में बल्दियाती चूंडूं मुक़ररु वक़्त खां अॻु कराइण बाबति बि ग़ौर कयो वञे, जीअं शहर ऐं ज़िले खे वधीक तबाही ऐं बदइंतज़ामी खां बचाए सघिजे।